नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। नए साल के मौके ते अवाम ते महांगाई जो बम किराणे जूं तैयारियूं मुकमिल। हुकूमत IMF जा शर्त पूरा करण लाइ 360 अरब रुपयनि जी मिनी बजट वफ़ाक़ी काबीना जे ख़ासि इजलास खां मंज़ूरी खां पोइ अॼु क़ौमी असेंबली में पेश कंदी। ज़रियनि मूजिबि पेट्रोल गैस ऐं बिजली अघनि में वाध थींदी। 1700 शयुनि ते टैक्स लागू थींदो। ॿारनि जा डायपर्स मेकअप जे सामान ॿाहिरां घुरायल जूतनि परफ्यूम ऐं कपिड़नि ते बि टैक्स वधाए वेंदो। मक़ामी सतह ते तयारु थियल शयुनि ते सेल्स टैक्स 12% मां वधाए 17% करण जी तजवीज़। इम्पोर्टेड गाॾियुनि ऐं मक़ामी सतह ते तयारु थींदड़ गाॾियुनि ते बि टैक्स वधाइण जो इम्कान। वज़ीर आज़म इमरान ख़ान मिनी बजट ते इतिहादियुनि खे मञण लाइ मुतहरिक थी वियो। इमरान ख़ान इतिहादी जमायतुनि जे पार्लियामानी अॻवाननि जो इजलास अॼु तलब करे वरितो। ऑपोज़िशन बि मिनी बजट खे रोकण लाइ संदरा ॿधी वरिता। क़ौमी असेंबली जे इजलास खां अॻु मुख़ालिफ़ धुर जो इजलास थींदो। मिनी बजट ऐं स्टेट बैंक जे बिल जी सख़्त मुख़ालिफ़त कई वेंदी। PTI जो हुकूमती दौर मईशत ऐं गवर्नेंस जे लिहाज़ सां बदतरीन रहियो। इक़्तिसादी ऐं सियासी इस्तेहकाम सिधी रीति क़ौमी सलामती सां जुड़ियल आहे। ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जो ट्वीट चवे थो शहरी पंहिंजे मुस्तक़बिल बाबति एतिरो नाउमीद पहिरीं कॾहिं बि न हुआ। उन जा असर क़ौमी सलामती ते पवंदा। मईशत जी तरक़ी जा समर अॼु ताईं अवाम ताईं न आहिनि पहुता। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो इतराफ़। संदसि चवणु आहे त लीडर हिकु ई आहे जंहिंजो नालो इमरान ख़ान आहे। पहिरियां इमरान ख़ान ऐं पोइ उन जी हुकूमत लाइ दुआ कयो। हेठिएं तबिके में ख़ुशहाली ईंदी त तॾहिं असुलु पाकिस्तान ठहंदो। हू जेसीं ताईं नाणे वारो वज़ीर आहे इमरान ख़ान जो उहो ख़्वाबु पूरो कंदो। वॾियूं बैंक्स हाणे ज़रायत जे शोबे में कर्ज़ु ॾींदियूं ऐं ज़रायत में 3 सालनि जो व्याज खां सवाइ कर्ज़ु ॾिनो वेंदो। कुझु माण्हुनि चांहि जी प्याली में तूफ़ान बर्पा करण जी कोशिशि कई। नैब खे ध्यानदारी जो मिसाल बणिजी कमु करणु घुरिजे। नैब मसइलो न पर मसइले जो हलु आहे। नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। नंगर पार्कर जी अदालत पारां कारूंजर जबल जी कटाई बंदि करण वारे हुकुम खां पोइ हिकु ॿी कंपनी खे बि नोटिस जारी करे छॾियो। अदालत डिप्टी डायरेक्टर मिनरल्स एंड माइंस मोहम्मद सिद्दीक़ मंगरियोक जे बयान खां पोइ काज़ी अब्दुल कुदूस राजड़ कंपनी खे नोटिस जारी कया। अदालत कंपनी जे रीजनल मैनेजर खे 6 जनवरी ते ज़ाती हैसियत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। मुल्क में कोरोना वायरस के 3 मरीज़ फौत। हयाती वञण ॼणनि जो 28,901 थी वियो। 24 कलाकनि दौरान 482 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,94,861 थी वियो। हेल ताईं 12,55,931 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। हैदराबाद जे इलाइक़े कासिमाबाद में मुख्तियार कार माजिद ख़ासकेली जो ताक़ता मुलाज़िम जे लाश हथ अचण वारो मामिलो। अदालत में पेश थियल चालान खां पोइ सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत हिकु केस ख़ारिज करे छॾियो। अदालत तरफ़ां मुख्तियार कार जी घरवारी रज़िया जी दाख़िल करायल दरख़्वास्त रद्द। अदालत पुलिस ते हमले ऐं शरपसंदनि जी भञा वारे केस जी ॿुधणी ATC मुंतक़िल करे छॾी। खानपुर वेझो ॻोठु गाज़ी खान जतोई में कमालाणी ऐं सईद खानानी जतोई बिरादरी जे ॿिंदरनि में खूनी तकरार ॿीहर कर खयो। हथियारबंदनि जी फायरिंग में पीरसन मारिजी वियो। गौर सईद खानानी जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। नईदर वेझो ॻोठु हिम्मतचेक में घर ते का सबबि फायरिंग में ज़ख़्मी थियल घरदणी ज़ख़्म जा सुर नसंदे पहुची वियो।
सिजावल जुणी जो भरिसां मीरो ख़ान अर्जी भुटो रोड ते ॻोठ कासिम लाशारी लाड़े वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर, हिकु ॼणो फ़ौत, संदसि 9 ज़ख़्मी। खैरपुर में क़ौमी शराते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी, 15 मुसाफ़िर ज़ख़्मी। लाड़काने की सब्जी मंडी जो रहवासी नींगर एक हफ़्ते का पुरस्कार नमूने गुम वारस परेशान। वारसन जो चवण है तो नींगर कुछ ॾींहं अॻु घरां निकिरी वियो हो, जंहिंजो ॾुस पतो न आहे पइजी सघियो।